अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जो किचन। फ्रेंड्स, मायरा जो किचन में अॼु असां तव्हांजे लाइ ठाहींदासीं तमामु आसान ऐं मज़ेदार भिंडी फ्राई। ही भिंडी ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां असां हिते खयूं आहिनि 1/2 किलो भिंडी, ऐं भिंडियुनि खे विच मां कट ॾेई करे 4 पीसिस करे छॾिया आहिनि, जीअं तव्हां वीडियो में ॾिसी रहिया आहियो। इन खां पोइ भिंडियुनि खे हिकु प्याले में विधो आहे। ऐं हाणे विझूं था बेसण 1 कप, ऑरिगेनो विझंदासीं 1 टीस्पून। ही ऑप्शनल आहे, अगर तव्हां वटि मौजूदु न आहे त तव्हां न विझो। लीमे जो रस विझूं था 1 टेबल स्पून। पेपरिका पाउडर विझंदासीं 1/2 टीस्पून। कुटियल धाणा आहिनि 2 टेबल स्पून। लूण विझूं था 1/2 टेबल स्पून, तव्हां चाहियो त घटि या वधि करे सघो था। सावा धाणा आहिनि 2 टेबल स्पून। चिली सॉस आहे 1 टीस्पून। ऐं हाणे सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स कयूं था। सभी शयूं चङी तरह सां मिक्स करे छॾियूं आहिनि। हाणे हिकु पैन में असां तेल गरम कयो आहे ऐं असां भिंडियुनि खे फ्राई कंदासीं जेसिताईं त भिंडियूं गोल्डन ऐं कड़क थी वञनि विचोली बाहि ते। जी फ्रेंड्स, असां भिंडियुनि खे एतिरो फ्राई कयो आहे जो भिंडियूं गोल्डन ऐं क्रिस्पी थी चुकियूं आहिनि ऐं असांजी मज़ेदार भिंडी फ्राई हाणे सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी हीअ तमामु आसान ऐं मज़ेदार भिंडी फ्राई जी रेसिपी ज़रूरु पसंदि ईंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी कभी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।